अॼु जो असांजो सादो मुस्लमान चवे थो त मां इबादत ईअं कंदुसि जीअं अलाह अलाह जे रसूल जी तालीम आहे, बाक़ी मुआशरे जे अंदरि ज़िंदगी पंहिंजे ख़्वाहिश मुताबिक़ गुज़ारींदुसि, या भुल आहे। तूं हराम खा तोखे कुझु न थिए, तूं ज़ुल्म कर तोखे कुझु न थिए, तूं नाहक कर तोखे कुझु न थिए, तोखे कोई कुझु न चवे। ये क़ुरान काॾे वञे? ही क़ुरान अल्लाह ताला पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ल्ब अतर ते जेको 83 पारा नाज़िल फरमायो, ऐं अल्लाह साईं हज़ूर खे हुकुम फरमाए थो वज़किर बिल क़ुरान, ऐं नबी इन क़ुरान सां नसीहत कर माण्हुनि खे, ऐं हज़ूर उहा ज़िंदगी पेश कई। ऐं असां चऊं त पंहिंजे मर्ज़ी ते असां ज़िंदगी गुज़ारींदासीं छो? ऐं पोइ चऊं त असां अव्वल दर्जे जा मुस्लमान बि आहियूं, असां ईमान वारा। क़ुरान पाक जे हर हिकु आयत आयत, हर हिकु लफ़्ज़ लफ़्ज़ जे मथां कलमे वारे खे अमल करिणो आहे। फरमायो त बनी इसराइल जी सियासत अंबिया कंदा। अॼु असांखे वरी कावड़ हितां लॻंदी आहे, जॾहिं मस्जिद में हिते वॾे हिन बोर्ड ते लिखी छॾा मस्जिद में सियासत बोलना मना है। अरे ज़ालिम खे ज़ालिम न चइजे, ज़ानी खे ज़ानी न चइजे, चोर खे चोर न चइजे, चंडरे खे चंडरो न चइजे, बदमाश खे बदमाश बि न चइजे। इहा असीं सियासत आहे मस्जिद में। हज़ूर जन मुसले ते वेही करे फ़तवायूं ॾींदा। अॼु असांजा मौलवी लिखंदा मस्जिद में सियासी गुफ़्तगू करना मना है। पोइ माउ जे पेट में मोटी वञ, उते वञी सियासत कर। हल मुसलमान थिए थो, कलमो पढ़े थो, हज़ूर जो उम्मती सॾाए थो, पोइ व्याज खाए, शराब पीए, हराम खाए, ज़ुल्म करे, नाक करे, कूड़ा केस करे, अलाए छा जो छा छा चई छा चऊं। सॼो मुल्क वतो पियो आहे इन बीमारियुनि में। मुसलमानो, जेसिताणी अलाह अलाह जे रसूल जे दामन खे न चिंबड़बो तेसिताणी काई बि निजात जो सबबु ई कोन्हे, निजात जो छुटकारे जो को ज़रियो ई कोन्हे। अॼु वक़्तु आहे, अॼु वक़्तु आहे। अल्लाह फरमाए थो इन्नल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअन्फुसिहिम। एसिताणी कंहिं बि क़ौम जी तब्दीली न ईंदी जेसिताणी क़ौम पाण पंहिंजी तब्दीली पैदा पाण में न कंदी। असांजो माहौल सभिनी खे ख़बर आहे। माण्हू वीचारो इज़त वारो, हुनजी इज़त महफ़ूज़ न आहे, चादर चौदीवारी महफ़ूज़ न आहे, न अमीर महफ़ूज़ आहे, न ग़रीब महफ़ूज़ आहे, न शरीफ़ महफ़ूज़ आहे, न वीचारो को शहरी महफ़ूज़ आहे। अहिड़ा हालात असां वटि छो पेश आया? ज़हरल फ़सादु फ़िल बर्रि वल बहर बिमा कसबत ऐदिन नास। अल्लाह फरमाए थो तव्हांजे हथनि जा करतूत आहिनि, तव्हांजे हथनि जा करतूत आहिनि जो ज़मीन में फ़साद बर्पा थी पियो आहे। न जंग महफ़ूज़ आहे, न शहर महफ़ूज़ आहे, न बहरियाली महफ़ूज़ आहे, न बेचैनी जी कैफ़ियत आहे। अहिड़े हालात ते कंट्रोल करणु, इन में तव्हां असांखे पाण खे किरदारु अदा करिणो पवंदो, पाण खे उथणो पवंदो। हे अॼु वक़्तु आहे, जमातूं सभु उथियूं आहिनि, सभिनी पंहिंजा नुमाइंदा बीहारिया आहिनि, ऐं हक़ जी जमात, आलमनि जी जमात बि पंहिंजा नुमाइंदा बीहारिया। तव्हां वटि निशान सभिनी जा ईंदा, पर यादि रखिजो उलमा जे निशान खे यादि रखिजो। आलमनि जो निशान किताब अथव, ऐं वाइदो कयो त इंशाअल्लाह किताब सां साथ ॾींदासीं इंशाअल्लाह। हा, क्या छा क़यामत जॾहिं हज़ूर खे मुंहुं ॾेखारींदासीं। हदीस पाक में अचे थो त हज़ूर जन जे अॻियां हिकिड़ी जमात खे आंदो वेंदो, उहे चवंदा त असां हज़ूर जा माइट आहियूं, उहे चवंदा असां हज़ूर जा माइट आहियूं। पाण फरमाईंदा सो कनि सो कनि सो कनि, हिनखे परे कयो परे कयो परे कयो। साईं हे चवंदा असां तव्हांजा वेझा आहियूं, अज़ीज़ आहियूं, रिश्तेदार आहियूं, तव्हांजा माइट आहियूं,
पाण फरमाईंदा त हिन क़ुर खे छॾे ॾिनो, मुंहिंजे तरीक़े खे छॾे ॾिनो, तंहिंजे करे मां हिन खां बेज़ार आहियां, परे कयो हिननि खे। क़ुर पाक अलाह ताला जो भरियो पियो आहे। वजेना बिक अला हाउलाए शहीदा, अलाह फरमाए तो असां तव्हांखे शाहिद करे, ऐं नबी तोखे शाहिद करे पेश कंदासीं, तमामु ॿियनि उम्मतुनि जे मथां बि तुंहिंजी शाहिदी कम जी थींदी। हे दुनिया कुझु न आहे, हे दुनिया जा 4 ॾींहं आहिनि चाह जा। असांखे अलाह जे रसूल सां मोह ॾियणो आहे। आख़िर दुनिया छॾणी आहे, ही दुनिया जो तायुश कुझु बि न आहे। हितां वीचारा बादशाह ख़ाली हथे हलिया विया। 40 साल हुकूमत कई सद्दाम, 30-40 साल, उनजो आख़िरी अंजाम छा थियो ॾिठो? पंहिंजे मुल्क जा हुक्मरान हुया, ताक़तवर हुया। ये जेके भी माण्हू दुनिया जे अंदरि, सिकंदर ज़ुल्करनैन सॼे रूई ज़मीन जो हुक्मरान हुयो, जॾहिं दुनिया में वियो त ख़ाली हथे हले। ऐं इंसान खे इज़त जेकॾहिं मिलंदी त अलाह जे रसूल जे हुक्मनि ते हलण जे करे मिलंदी। तंहिंजे करे अॼु असांजे मथां इहा शइ फ़र्ज़ बणिजे थी, अलाह जे रसूल जे दामन खे न छॾियऊं, उलमा जे जमात खे न छॾियऊं, दीनदारनि खे न छॾियऊं। क़यामत जे ॾियारे ऐलान थींदो, यौम नदू कुल उनासिम बि इमामिहिम। मुस्लमान जे लाइ त ही क़ुर रहबर आहे न, ही क़ुर रहबर आहे न असां मुस्लमाननि जो। ऐं इहो क़ुर जेका शइ चवे थो उन खे त गौर कयूं न। यौम नदू कुल उनासिम बि इमामिहिम, असां क़यामत जे ॾींहुं उनखे पंहिंजे अॻवाननि सां सॾींदासीं। ओ फलाणे जे कॾ लॻण वारो हेॾे अचो, फलाणे जे कॾ लॻण वारो हेॾे अचो। ऐं मां अॼु कसम सां खणी करे ॻाल्हि कयां थो, हे क़ुर साम्हूं पियो आहे। हीअ जाइ, हे मकान, हीअ मस्जिद उन्हनि अलाह वारनि जी मस्जिद आहे जंहिंजो हथु हज़रत अमरोटी सां हुयो। ऐं उहे माण्हू ख़ुशि नसीब थींदा जिन खे इन्हनि माण्हुनि जी अॻुवाणी में सॾु थींदो। हे क़ुर साम्हूं पियो आहे। उहे माण्हू ख़ुशि नसीब हूंदा क़यामत जे ॾींहुं। ॾाढे अब्दुल अज़ीज़ साहिब जी कॾ लॻण वारो, हज़रत अमरोटी जी कॾ लॻण वारो, हज़रत शेखुल हिंद जे कॾ लॻण वारो, हज़रत नानोतवी जी कॾ लॻण वारो, हज़रत मदनी जे कॾ लॻण वारो, उहो हज़ूर जे ग़ुलामनि जी कॾ लॻण वारो, इहे ख़ुशि नसीब थींदा। असां सिर्फ़ु दुनियावी मफ़ादात खे साम्हूं रखी करे अॼु दुनिया में उलमा खां बेज़ार, क़ुर वारनि खां बेज़ार, दीन वारनि खां बेज़ार, शरीयत वारनि खां बेज़ार, ऐं इहा दुनिया साण कोन हलंदी। इहे उते हूंदा, इहे जेके दीन खां बेज़ार थिया न दुनिया में, इहे बि उते हूंदा, इहे बि उते हूंदा। हामान बि हूंदो, कारून बि हूंदो, शद्दाद बि हूंदो, फिरौन बि हूंदो, सभु हूंदा। दुआ कयो त अल्लाह ताला असांजो हशर दीनदारनि सां, सालिहनि सां, ज़ाकिरनि बाननि सां असांजो हशर करे, असांखे उन टोले सां सॾु थिए जेके दुनिया में हिते पंहिंजे रब खे राज़ी करे निकिता, जन दुनिया माफ़िया खां ताल्लुक़ टोड़े करे पंहिंजे रब सां ताल्लुक़ क़ाइमु कयो, जन पंहिंजे दुनवी मफ़ादात आमा खे छॾे करे ख़ालिसतन पंहिंजा ही हुजरा वसायूं सिर्फ़ु इन जे करे त रब राज़ी थिए। छा उहे माण्हू बुख मरी आहिनि? उन्हनि जा ख़ानदान पिननि था? अलाए काॾे असांजो अकुल हलियो थो वञे। मां आख़िर में वरी बि सभिनी दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त जेतिरो थी सघे उलमा जे दामन खे चिंबड़ो, आलमनि खे चिंबड़ो। अलाह साईं जो इहो हुकुम आहे, या अय्युहल लज़ीना आमनू तक़ुल्लाह व कूनू मअ सादिक़ीन। ईमान वारो सभ खां पहिरियों अलाह जो ख़ौफ़ दिलि में पैदा कयो ऐं सचनि सां साथ ॾियो। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे कलमे वारनि मुस्लमाननि खे हिन दुनिया में शैतानी हमलनि खां महफ़ूज़ रखे
ऐं सच्चनि सां तादम हयात साथ निभाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांजे हिननि मसाजिद मदारिस खे, असांजे वॾनि जी जायुनि खे नज़र बद खां महफ़ूज़ रखे ऐं हिननि जे ख़ानदाननि जी ख़ुदा हिफ़ाज़त फ़रमाए ऐं नस्लनि बाद नस्लनि अल्लाह ताला हिननि जायुनि ते अहिड़ा अहल पैदा फ़रमाए जेके उम्मत मुस्लिमा जी रहबरीअ रहनुमाई करनि ऐं अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करे जीअं दुनिया में जा निकिरूं। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।